अपडेट कयूं पिया कि टंडो जाम शहर गंदगी जे वर चढ़ी वियो। सफ़ाई सुथराई न थियण करे नालियुनि जो पाणी बि उथली बाज़ारनि घिटियुनि में पहुची वियो। पाणी सबबि शहरनि मुकम्मल कारोबार बंदि करे छॾियो। टंडो जाम शहर के अवामी नुमाइंदनि मुकम्मल विसारे छॾियो। सफ़ाई न हुअण करे गंद कचिरो नालियुनि जो पाणी घरनि में काइजी पियो, जंहिं सबबि शहरी सख़्त तकलीफ़नि खे मुंहुं ॾियण लॻा। गंदगी सबबि मच्छरनि तोड़े ॿियनि बीमारियुनि मुंहुं कढियो, जॾहिं त सफ़ाई लाइ मुक़ररु थियल म्यूनिसिपल कमेटी अमलो बि घर वेठे पगारूं खणण लॻो। पर इंतज़ामिया तोड़े चूंडियल नुमाइंदा ख़ामोश तमाशाई बणियल। टंडो जाम सिटी, मालाकंड चौक, हबीब बैंक, न्यू टालपुर कॉलोनी शहर जे ॿियनि इलाक़नि में नालियुनि जो पाणी तलाउनि जी सूरत में बीही वियो। हितां जा शहरी ऐं स्कूली ॿार गंदे पाणी मां गुज़रण ते मजबूर बणियल। HRJDO न्यूज़ ते इन वक़्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।